अॼु ॾाढो ॾुखु थियो इहा ख़बर जो ॿुधीसीं जेको शिकारपुर में जेको वाक़ियो थियो, जंहिंजे असां इंटरनेट ते ॾिठोसीं। असां त ॿिन्हिनि क़बीलनि खे नथा सुञाणूं, पर जेको इहो कमु थियो यानी ग़लति थियो, उहो पंहिंजो ख़ुशि लॻा वञनि पिया, जंज वठिया वञनि पिया ऐं झूमिरियूं हणंदा वञनि पिया, सेहरा चवंदा वञनि पिया। उन जे मथां हमिलो करणु ऐं घोट खे मारणु, उनखे शहीद करणु, ऐं कुझु ॿिया माण्हू बि उन सां गॾु आहिनि। इहा बि ख़बर ॿुधी त हुनजी माउ खे बि गोली लॻी आहे। पर हीअं हमिलो करणु इहो सुठो कमु न आहे। पलांद करण जा ॿिया बि घणा ई मौक़ा हूंदा आहिनि, ॿिया बि तरीक़ा हूंदा आहिनि, पर इहो जेको तरीक़ो आहे इहो माना सुठो तरीक़ो न आहे। हुनजो घोटु शहीद करे विधऊं। हूअं किथे बि के माण्हू मरंदा आहिनि त माण्हू ईअं ई चवंदा यार घोटु शहीद कयूं, घोटु मारियऊं, पर हे त घोटु हुयो पाण जंहिंखे हिननि शहीद कयो। हाणे उनजी माउ अगरि जेॾीमहिल होश में ईंदी त ॿुधाईंदा त तुंहिंजो पुटु जेको शहीद थी वियो, त उन जी दिलि मां छा गुज़रंदी, उनजी भेण जी दिलि मां छा गुज़रंदी, जेके न्याणियूं सियाणियूं वञनि पियूं शादी ते त उन्हनि जी दिलि मां छा गुज़रंदी मलजो, जेके उन जा मिट माइट दोस्त अज़ीज़ सभु वञनि पिया, उन जी दिलि मां हिनमहिल छा गुज़रंदो, जो पंहिंजी ख़ुशी सां वञनि पिया ओॾे जंज वठिया ऐं उन्हनि जी ख़ुशी खे हिननि मातम में तब्दील करे छॾियो। इहो हिकिड़ो चङो कमु त न आहे। भला त थींदा आहिनि, जहिड़ा थींदा आहिनि, पर इन तरीक़े जा न आहिनि थींदा। असां बि ॿुधा आहिनि जहिड़ा थींदा आहिनि, पर इन तरीक़े जा न आहिनि थींदा। जो हिकिड़ी जंज वञे थी ऐं उन में गोलियूं हणणु ऐं घोट खे ई मारे छॾियऊं। माउ पीउ जी इहा उमेद हूंदी आहे जॾहिं हुनखे पुटु ॼमंदो आहे, माउ पीउ पियो ॾिसंदो आहे पंहिंजी औलाद खे, पुट खे, त कॾहिं वॾो थींदो ऐं असां हिनखे मोड़ ॿधंदासीं ऐं हिन जी शादी कराईंदासीं। उहा उनजी उमेद पूरी थियण वारी हुई त कुझु माना ज़ालिम या जन जे गोलियूं हणियूं, उहे हिननि जूं ख़ुशियूं ख़तमु करे छॾियूं। हुनजी माउ पीउ जी दिलि मां छा गुज़रंदो, केॾी न ख़ुशियूं हुयूं हुननि खे जो वञनि पिया ओॾे, उन्हनि खे हिननि मातम में तब्दील करे छॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी आहे, हक़ी ॻाल्हि पुछो त पूरी सिंध खे हिन ॻाल्हि जो ॾुखु थियो आहे त ईअं करणु न खपे हा। दुश्मनी हुई, कुझु बि हुयो, पलांद पोइ बि थी सघनि पिया। इहो टाइम न आहे पलांद जो कंहिंजी शादी आहे, घोट खे वठिया वञण था उते हमिलो कर ऐं घोट खे ई मारे छॾ। बलांद वठण जा ॿिया बि तरीक़ा घणा ई हूंदा आहिनि। ख़बर न आहे त असांजी सिंध जा माण्हू अलाए काॾे पिया था वञनि था पिया। क़यामत ईंदी कोन, क़यामत खे असां पाण आणींदासीं। इहे क़यामत जा मंज़र आहिनि। हिकिड़ो घोटु शादी करण जे लाइ वञे थो, पंहिंजा दोल सेहरा, पंहिंजा मिट माइट अज़ीज़ सभु गॾु आहिनि, उन जे मथां हमिलो करणु, उनखे मारणु, इहे क़यामत जा मंज़र आहिनि। जेका ख़ुशी हुई उहा मातम में तब्दील थी वई। इहे क़यामत जा मंज़र आहिनि। क़यामत ईंदी कोन, पर असां क़यामत खे सॾियूं था पिया त जल्दी अच, देरि न कर। हाणे भला इहे दुश्मनियूं हर कंहिंजूं हलनि थियूं पियूं, पर कॾहिं बि असां इहो कोन ॿुधो त कंहिंजी जंज ते को हमिलो थिए या कंहिं घोट खे मारनि। हूअं जवान मरंदा बि आहिनि, उते चवंदा था घोट असांजा शहीद कयूं। हे त ख़ुदि पाण घोटु हुयो जेके हिननि शहीद कयो। हक़ी ॻाल्हि पुछो त ॾुखु असांखे ॾाढो थियो। असां सुञाणूं ॿिन्हिनि खे कोन था, सिर्फ़ु इंटरनेट ते ॾिठो आहे, पर पोइ बि असांजी दिलि में इहो ॾुखु थियो त इहो यानी कि सुठो कमु न थियो।
तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं हिनखे हाणे पुलिस खे खपे हिमत करे हिननि कातिलनि खे पकड़नि ऐं हिननि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾियनि या आइंदे लाइ को बि अहिड़ो कमु न करे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु वालेकुम।